डाहे न सकंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध। मुंहिंजा धरतीअ जा वारसो सिंधु देश मुक़द्दर साईं जीएम सैद रहबरा जे शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद जे मुंहिंजो महबूब चेयरमैन सुनान खान कुरैशी। मुंहिंजा धरतीअ जा वारसो अॼु तव्हांखे सिंधी सकाफ़ती ईद जूं लख लख मुबारक हुजनि। अॼु हिन सिंध जी दिलि कराची उन जे कुंड कुर्छ में पर सिंध जे हर ज़िले में पर सॼी दुनिया जे कुंड कुर्छ में ही असांजो सिंधी सकाफ़ती ईद जो ॾियारो मल्हायो वञे थो। इहा असांजी जदोजहद ये कुदरत जेका आहे जॾहिं सिंध सां आहे त दुश्मन भले केॾा बि हमला कनि अरगूननि हमला कया कहिड़नि बि हमला कया लेकिन सिंध सदाई आबाद रही उन जी सकाफ़त रही असांजी हज़ारे सालनि जी सकाफ़त आहे जेका सदाई कामयाब ऐं रहंदी। अॼु ही जेका ईद जो ॾींहुं आहे सॼी दुनिया में मल्हायो वञे थो पर सिंध दुश्मननि असांजी सकाफ़त जेका चथर कई आहे उहा अॼु असांखे एॾो फ़ाइदे में वेई आहे जो असांजा फ़नकार असांजा अदीब असांजा दानिश्वर सॼी दुनिया मुफ़्त में घुमी रहिया आहिनि। वीज़ाऊं टिकटूं उन्हनि खे मुफ़्त मिलनि थियूं। अॼु असांजो अयान लतीफ़ अली जो जापान में आहे। अॼु असांजो जेको लागी पंहिंजो सूफ़ी लागी छा नालो अथसि मांझी फ़कीर वो अमेरिका में आहे त इहे असांजा फ़नकार जेके बि आहिनि सॼी दुनिया घुमी रहिया आहिनि जिन को तसवर बि न कयो हूंदो। इहो तव्हांजो तासुब आहे असांखे ॾाढो फ़ाइदो मिलियो आहे। तव्हां जहिड़े तासुब मां हिन सिंध जी दिलि कराची में अॼु लखनि जी तादाद में सिंधी आबाद आहिनि। इहा जेका आहे असांजी जेका सकाफ़ती ईद आहे अॼु जिते किथे असीं मल्हाए रहिया आहियूं। सिंध जेका कुदरत तरफ़ां क़ाइमु थियल आहे ही को सूबो न आहे ही सिंध मुल्क आहे। जेके को बि अहिड़ी ॻाल्हि करे थो रहबर सिंध साईं जीएम सैद जी जदोजहद आहे शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद आहे जो अॼु सॼी दुनिया में सिंध जो नालो आहे। अॼु असांजी सकाफ़त आहे अॼु असांजो जेको विरसो आहे सो सॼी दुनिया में हिकु आहे। असां हमेशह अदम तशद्दुद जी ॻाल्हि कई आहे लेकिन रियासत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ हमलनि मां असांजी तवजो हटाइण लाइ करे असांजी सॼी तेल खणी विया असांजो गैस खणी विया असांजो समुंड खणी विया असांजा ॿेला खणी विया। हाणे कैनाल तव्हां ॿुधो हूंदो कंहिं ज़माने में कालाबाग डैम जो इशू हो। कालाबाग डैम जे लाइ बि जदोजहद थी शहीद बशीर खान कुरैशी जी जदोजहद उहो जदोजहद अॼु किथे आहे कालाबाग डैम ही कैनाल ठाहिनि था असांजा कारूजन ठाहिनि था इन तवजो हटाइण लाइ करे सिंध दुश्मन ख़ासि करे जेके एमक्यू मां तॾनि अड़े अमी पंहिंजे क़ाइद जा न थियो उहे तव्हांजे हिननि जो महाजन जो कहिड़ो उन जो हिसाब किताब कंदव। अॼु सूबे जी ॻाल्हि थी रही आहे। सूबो सिंध को तारीख़ी वतन आहे सूबो न आहे जेके तव्हां को अलॻि कराची सूबो ठाहींदव। कराची सिंध जी दिलि आहे। इहो सिर्फ़ु जेको तव्हां कराची में लखनि जी तादाद में आहियो हुननि जूं वायूं बताल थी वियूं आहिनि तंहिं करे इहे ॻाल्हियूं कनि था। असांजी सकाफ़त असांजो अदब हमेशह अदम तशद जो रहियो आहे। असां हमेशह सिर ॾिना आहिनि जदोजहद कई आहे पंहिंजे सिंध लाइ। अॼु रियासत
तरफां जेके भी हमला थियनि था सिंध ते वालार थिए थी उन जो असां उन तरीक़े सां जवाबु ॾींदासीं पर अॼु कंहिं बि क़िस्म ते असां पंहिंजे सिंध ते वार बर्दाश्त न कंदासीं। आख़िर में मां चवंदुसि त साह में आ सिंध ऐं साह असांजी सिंधड़ी पुट असीं तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी वाइदो आॾो ख़ुदा जे था कयूं तोसां असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रहंदी तो क़ौमी सभा।